हर सना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। स्टेज ते जलवगर जलीलुल कदर उलमाए किराम सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो भाइरो, ॾहीं मुहर्रम जो ॾिहाड़ो आहे, करबला जे शहीदनि जो यादगीरो आहे, महबत वारनि जो मेड़ाको आहे। अल्लाह जे घरनि मां हिकु घर में असां सभिनी खे रब हाज़िरी जी सआदत बख़्शी आहे। अल्लाह करीम ही घड़ियों ही लम्हा ही हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाईंदो। हिन महफ़िल जे मुहाबे असां सभिनी खे करबला वारे शहीदनि जे सदके सोने हबीब जे पाक हथनि सां कौसर जो प्यालो नसीब कंदो। हिन महफ़िल जा मीज़बान लख मुबारक जा हक़दार आहिनि जेकी जान फशानी सां हर साल ही महफिल सजाइन था। हर साल इश्क वारा मोहब्बतुन सां कुर्ब जा कदम खणी हाज़िरी भरन था। अल्लाह करीम जो वाइदो आहे त इन्नल्लाह ला युदीउ अजरल मुहसिनीन, नेकी करण वारे जो रब हिकिड़ो ज़रो बि ज़ायो न कंदो। तवज्जो मुड़िया थोड़ी हाने पंहिंजी गुफ्तगू बंद कयो, कुछ ॿिए खे बि ॿुधो। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह जे पाक कलाम जा जेके अल्फाज हिन फ़कीर पढ़िया, रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब खे हुकुम ॾिनो त कुल महबूब तूं फरमा, पंहिंजी उम्मत खे आगाह कर, पंहिंजी उम्मत खे मुंहिंजो हुकुम पहुचाए। ला अस्अलुकुम अलैहि अजरा। हिन दीन सुन्नत शरीयत तबलीग जे एवज़ आउं तव्हां खां को बि उजूरो, को बि मुआवज़ो, को बि बदिलो तलब नथो कयां। इल्लल मवद्दत फिल कुर्बा, सवाइ हिन ॻाल्हि जे जो कराबतदारनि रिश्तेदारनि मुंहिंजे वेझनि मिटनि मुंहिंजे घराणे जी मुहब्बत तव्हां खां तलब कयां। मदीने वारे साईं खे रब हुकुम ॾिनो, हबीब पंहिंजी उम्मत खे ऐलान कर, ॿियो कुझु न खपे, मुआवज़ो न घुर्जे, बदिलो न घुर्जे, तव्हां खां दुनिया दौलत नोट वोट कुझु न खपे।
जो मुतालबो आ त मुझे अहल बैतन सां मोहब्बत रख अञा ध्यान न ठरियो थधि में माण्हू अध थींदा आहिनि तव्हां वरी गर्मी में अध थी विया आहियो अञा हथ मथे करे चओ सुभाणे अल्लाह कंदो मदीने वारे जे रहमत जी छांव हो गई रब जो फरमाए त हबीब चई ने ॿियो कुझु न खपे तव्हांजी माल तव्हांजी दौलत तव्हांजी मिल्कियत मां मोहम्मद कंहिं शइ जो तलबदार न आहियां फ़क़ति हिकिड़ो मुतालबो आहे त मुंहिंजे अहल बैतन सां मोहब्बत रखिजो ऐं इन जे एवज़ इन मोहब्बत जे एवज़ इन जे बदिले में तव्हांखे दुनिया जी कामयाबी आख़िरत जी कामरानी मिलंदी इन मोहब्बत रखण वारनि जे लाइ हिते राहत हुते जन्नत हिते खुशहाली हुते जन्नत जी हुजूरी ऐं जेको नबी जे घराणे सां मोहब्बत ऐं मवदत जोड़े थो मदीने वारे साईं फरमायो त क़यामत जे ॾियारे मूं मोहम्मद सां गॾु मुंहिंजे पाड़े में मुंहिंजे दर्जे में मुंहिंजे रहमत वारे साये में मूंसां गॾु जन्नत में हिकिड़ी आहे मोहब्बत ऐं मवदत उन जो ज़िद आहे कुल्फत ऐं अदावत मोहब्बत जो मुतालबो आहे ऐं कुल्फत ऐं कुदूरत ऐं अदावत खां बचण जो हुकुम आहे नबी जे घराणे सां मदीने वारे साईं जे बचन सां हुजूर जे अहल बैतन सां मोहब्बत रखण जो हुकुम आहे ऐं उन्हनि सां अदावत ऐं दुश्मनी रखण खां बचण जी नहीं थियल आहे त मुंहिंजे नबी जे घराणे सां दुश्मनी न रखिजो फेर न रखिजो बुग़्ज़ न रखिजो कुदूरत न रखिजो जे इन घराणे सां कुदूरत रखी उन जी दुनिया बि बर्बाद उन जी क़ब्र बि बर्बाद उन जो महशर बि बर्बाद मदीने वारे साईं फरमायो मन अबगद अहदन मिन अहल बैती हुरिम अलैहि शफाअती मुझे अहल बैतन मां के हिकड़े सां बि बुग़्ज़ रखी ध्यान आहे मुझे बच्चन मां मुझे सैयदन मां मुझे घराणे मां के हिकड़े सां बि मन अबगद अहदन मिन अहल बैती मुझे अहल बैतन मां हिकड़े सां बि बुग़्ज़ रखी अदावत रखी हुरिम अलैहि शफाअती उन जे मथां मुंहिंजी शफाअत हराम थी वई जेको मुंहिंजे बच्चे खे नथो सुञाणे क़यामत में मां उन खे न सुञाणंदुसि जेको मुंहिंजे बच्चन जो न आहे सो मुंहिंजो न आहे ऐं ॿी हदीस आहे मदीने वारे साईं फरमायो त ला युबग़िदुना इल्ला मुनाफ़िकुन शकी असांजे अहल बैतन सां दुश्मनी ऐं बुग़्ज़ अदावत ऐं कुदूरत सिर्फ़ उहो रखंदो आहे जेको मुनाफ़िक हूंदो ऐं बदबख्त हूंदो हिकिड़ो मुनाफ़िक नबी जे घराणे सां दुश्मनी रखण वारो चओ मुनाफ़िक ऐं ॿियो बदबख्त ऐं हिकिड़ी रिवायत में आहे त जंहिंजो नस्ल सही न हूंदो जेको पंहिंजे पीउ जो औलाद न हूंदो जेको पंहिंजे पीउ जो लुत्फ़ो न हूंदो हलाली बच्चो न हूंदो उहो नबी जे घराणे सां बुग़्ज़ रखंदो हलाली माण्हू जे दिल में मुस्तफ़ा जे हाल सां बुग़्ज़ थी नथो सघे जेको नबी जे अहल बैतन सां बुग़्ज़ ऐं अदावत जी ॻाल्हि करे न नुक्तचीनी एतिराज़ करे न उन खे बाह मां हथ विझी पुछीसि त पुट पंहिंजे पीउ जो आहीं
लगे तो तू पंहिंजे पीउ जो पुट नहीं जो मुस्तफा जे बच्चन जे शान में भौंकी कैटेगरी वारा माण्हू जो खोड़ पैदा थी विया आहिनि माशाअल्लाह ॾाढियूं वॾियूं आहिनि पटका आहिनि पाण खे मुसलमान भी सदाइन था कलमो भी पढ़न था पर नबी जे घराणे सां बुज़ ऐं कुदूरत कीनो ऐं अदालत उन्हनि जे मन में आ कन खोलियो मोरे वारा मुस्तफा सोने जो फरमान ॿुधो साईं फरमाइनि था ला युबग़िदुना वला यहसुदुना इल्ला अहदुन ज़ीद अनिल हौद यौमल क़ियामत बिसियातिन मिनन नार जेको मुंहिंजे अहल बैत मां के हिकिड़े बच्चे सां भी बुग़्ज़ रखे हसद रखे कीनो रखे जॾहिं क़यामत जे ॾियारे मुंहिंजे हौज़े कौसर वटि ईंदो त जहन्नम जे सोटे सां उनखे तड़ाए परते भॼाए अञा न सम्झो जिब्रील ऐं इसराफील जे हथ में दोज़ख जी बाहि जो सोटो हूंदो जहन्नम जी बाहि जो ततल सोटो हूंदो ऐं जेको नबी जे बच्चन जो दुश्मन ईंदो न गर्मी हूंदी उस हूंदी निटण हूंदी 50,000 साल जो ॾियारो खपेरो पीअणो पवंदो हिकिड़ो ॾींहुं रोज़ो नथा रखी सघूं चवंदासीं रोज़ो कीअं रखो ॾहीं मुहरम जो गर्मी जो मौसम आहे रोज़ो सही न सघंदासीं हिकिड़े ॾींहं जी उञ नथो बर्दाश्त करे सघी जॾहिं 50,000 साल उभ पहिरो हिकिड़े मैदान में ज़मीन ट्रामे जी सिज गिराठ जेतिरो क़दुरु मथो अची वेंदो यौम यकूनु नासु कल फराशिल मबसूस जीअं मच्छर शम्मा जे बाहि जे जोदारी पचंदा पचरंदा भुजंदा आहिनि इहे माण्हू भुजंदड़ हूंदा पचंदड़ हूंदा उहो मंज़र हूंदो माण्हुनि खे उञ लॻंदी ऐं ॾिसंदा त हौज़े कौसर बीठो आहे जंहिंजो पाणी खीर खां अछो माखीअ खां मिठो ॻड़नि खां शफ़ाफ़ मुश्क खां सुरहो प्याला एतिरा रखिया हूंदा जेतिरा आसमान में तारा ईंदो त इहो प्यालो मां बि पियां कौसर जो पूरो मां बि हासिल कयां जेॾी महिल वेझो ईंदो त मलाइक उनखे बाहि जो सोटो ठका कढाए निभागा पोइते हट हे कौसर तोखे न मिलंदो नबी जे बच्चन सां बुग़्ज़ रखण वारा तूं कौसर जो हक़दार नहीं कौसर पीअंदा त मोरे जा आशिकाने जॾहिं न सर्दी ॾिठी न गर्मी ॾिठी न सियारो ॾिठो न पारो ॾिठो नबी जे पाक घराणे जी मोहब्बत में कहीं आया जलसा मल्हायूं सिक मां महफ़िलूं सजायूं जेके नबी जे पाक घराणे सां मोहब्बत रखण वारा हुया अॼु कौसर जा हक़दार उहे आहिनि जेके मौला अली जा हुबदार जेकी मौला हसन जा हुबदार जेकी करबला जे शहीदनि जा हुबदार अॼु ही जन्नत जे हुन कौसर जे प्याले जा हक़दार उहे आशिक़ाने अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला हसीनन में हसीन सच्चो सादिक अमीन अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला काबे अंदर चही
मस्जिद में जंहिंजी शहादत मेरी सारी इबादत रियाज़त ना मिली अहिड़ी कंहिंखे सआदत उन जी गली मुआ झली थींदी भले उन जी गली मुआ झली थींदी भले इमामुल मशरिक़ैन इमामुल मग़रिबैन अली मौला अली मौला अली मौला अमीरुल मोमिनीन सुभान अल्लाह साईं फरमाता मन अबग़दल्लाह अहलल बैत हशरहुल्लाह यहूदिया व इन शहिद अल्लाह इलाहा इल्लल्लाह दिलों हाजिर कयो तो हदीस जो तर्जुमो कया ढूंढे कयो पुट जलसन में हिकड़ा ईंदा है न दिमाग के ताला हणी वेंदा है ताके हिते कोन है न ताला खुले न है न ताके खोजो सही जो विछा ता जे दिमाग में कुछ दिया तवा के एरो दिया जो क़यामत ताईं वरी न निकरे सुभान अल्लाह साईं फरमाई था मन अबग़दना अहलल बैत जे मुझे अहल बैतन सां बोझ रखियो जे मुझे घराने सां दुश्मनी रखी जे मुझे बच्चन सां बैर रखियो साईं फरमायो हशरहुल्लाह यहूदिया क़यामत जे ॾियारे अल्लाह उनखे यहूदियुनि सां गॾु उथारींदो वइन शहिद ला इलाहा इल्लल्लाह भली कलमो शहादत पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़े अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमो शहादत जो पढ़े पाण खे मुसलमान सदाए पाण खे मोमिन सदाए नेड़े ते सजदन जा निशान कंध ते बिस्तरो गली गली में तबलीग मुठा सॼो ॾींहुं दावा करे त मां दीन ते हलण वारो आहियां दीन जो ख़िदमत गुज़ार आहियां मां सचो मोमिन आहियां सचो मुसलमान आहियां पंहिंजी दावा करे पर मदीने वारो थो फरमाए त जे मुंहिंजे बच्चन सां बुग़्ज़ अथसि त क़यामत जे ॾियारे यहूदियुनि सां गॾु उथंदो यहूदियुनि सां हदीस बुधी गौर कर वो मोरे दा मुसलमान असा समझूता तो नमाज रोजो ही होई दीना इहाई जन्नत में मुसलमानी जी निशानी आ पर मदीने वारो जो फरमाए तो भली कलमो शहादत पढ़े भली नमाज़ पढ़े भली रोजा रखे पर जे मुझे बच्चन सा मुझे अहल बैतन सा बुग़्ज़ ऐं दुश्मनी थस क़यामत जे ॾियारे मुसलमानन सा न उथंदो यहूदियुनि सां पुट हे जेके करबला जे मैदान में अॻियों जेको 22,000 जो लश्कर बीठो हो छा इन नमाज़ कोन पे पढ़ी छा सुभान अल्लाह छा इन के सुवारियूं कोन हुयूं छा इन्हनि खे कलमो कोन पे ॾायायो छा इन्हनि पाण खे मुसलमान कोन पे समझो ये भी पाण खे मुसलमान पिया सॾाइनि पाण खे जन्नत जो ठेकेदार पिया सम्झनि पर इन्हनि जी दुश्मनी मुंहिंजे नबी जे बच्चनि सां जेॾी महिल सैयदना इमाम हुसैन ख़ुतबो ॾिनो मैदान करबला में मुंहिंजो आका हुसैन आयो नाई जे ॾींहं ते जॾहिं नगारा बजाया तबला बजाया जंग जो ऐलान कयो त हज़रत इमाम हुसैन सोने फरमायो त अब्बास
वही चाहिए दऊना हादिहिल अशिया लिनुसल्ली लिरब्बिना। अजो की रात नहीं मुहर्रम की रात है, जुम्मे की रात है। तवा के खबर आ मां हुसैन की मोहब्बत नमाज से, मुझी मोहब्बत कुरान से, मुझी मोहब्बत इस्तग़फ़ार पढ़ण से है। दऊना हाज़िहिल अशिया, अजो की रात छड़ियो तो मां हुसैन नमाज पढ़ण। जिमल हजरत अब्बास यजीदी लश्कर वंजे सरकरदन वटे अमर बिन साद वट वियो, चवण लॻो ए अमर बिन साद मूंखे सोने हुसैन मोकिलियो आ, मां उन जो सफ़ीर बणिजी आयो आहियां। साईं जो फरमान आ अॼु जुमे जी रात आ, भलारी रात आ, यौमुल जुमुअत ईदुल लना, जुमे जो ॾींहुं, जुमे जी रात असां मुसलमाननि जे लाइ ईद जी रात, इबादत जी रात, रब खे राज़ी करण जी रात आ। जुमे जे ॾींहं में हिकु अहिड़ी घड़ी आ जेका माण्हू दुआ घुरंदो रब क़बूल कंदो आ। हे यज़ीदियो थोड़ी देर तरसो, जुमे जी रात मां हुसैन पंहिंजे रब जी इबादत करण थो चाहियां। यज़ीदी पोइते हटी विया ऐं पूरी रात मुंहिंजो सोनो हुसैन, मुंहिंजो आका हुसैन पूरी रात नमाज़ पढ़ंदो रहियो, ज़िक्र कंदो रहियो, क़ुरान जी तिलावत कंदो रहियो। रात ढलंदी वई, हुसैनी खेमन में हड़ई आरामी थी विया, यजीदी लश्करी हड़ई सुनी पिया, ॿिन्ही पासनि निंड छांइजी वई, हर को सुनी पियो, पर सैयदना इमाम हुसैन हिकिड़ो जागी वियो। हजरत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन तो फरमाए मां बीमार हुयुसि, खेमे जे कुंड में लेटियल हुयुसि, ओचितो को गुनगुनाइण जो आवाज़ ॿुधुम, को आवाज़ हल्को धीमो सन्नो आवाज़ ॿुधुम, मुंहिंजे कननि ते आवाज़ पियो, अखि खुली वई। साईं फरमायो त हीअं जो ॾिसां त सभु खेमनि वारा सुतल आहिनि, पर मुंहिंजो बाबो हुसैन जागी वियो। ज़ुबान ते रब जो क़ुरान आ, इस्तग़फ़ार आ, अल्लाह जे हुज़ूर में केॾीमहिल क़ुरान था पढ़नि, केॾीमहिल सिर सजदे में रखी अल्लाह जे हुज़ूर में सजदा करे दुआ था घुरनि, मौला मुंहिंजे नाने जी उम्मत जी पारत हुजे, उम्मत जी पारत हुजे। जिनमल सिर सजदे मां मथे कयूं त हीअं पिया चवनि, ओ ज़माना तूं केॾो बेवफ़ाई। इमाम हुसैन जो रबी में शेर पढ़े, ए ज़माना तूं केॾो बेवफ़ाई, ए ज़माना तो दिल प्यारनि खे हिक ॿिए खां छिनी धार करे छॾियो। ए ज़माना पीउ खे बचन खां धार तो कयो, भाउ खे भाउ खां छिनी धार तो कयो। ए ज़माना तूं कंहिंसां वफ़ा न कंदो आ, ए ज़माना तूं हिकिड़े जे पारां ॿिए खे न वठंदो आ। जेॾीमहिल इमाम हुसैन जा इहे शेर मुंहिंजे कननि ते पिया, मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया, मां सम्झी वियुसि त मुंहिंजो बाबो विछोड़े जी ॻाल्हि पियो करे, पंहिंजे जुदाई जी ॻाल्हि पियो करे। त मां उथियुसि, वञी भाकुर पातुमि, बाबा साईं ही ॻाल्हि कहिड़ी कई तव्हां, विछोड़े जी जुदाई जी? असांखे परदेस में हिन मुसाफ़िर खाने में, हिन ऋण रेगिस्तान करबला में असांखे अकेलो छॾे तव्हां कीअं वेंदव? इमाम हुसैन फरमायो, पुट ज़ैनुल आबिदीन जेको रब जो फ़ैसिलो आहे उन
हुसैन आमना सदकना चई चुको आया बचड़ा सुभाणे हिन मैदान में साजी जुदाई थियण वारी आ मां तोखे सब्र जी तलकीन थो कया रब जे रज़ा ते राज़ी रहण जी तलकीन थो कया कि असांजी इहा ॻाल्हि हली पे तेसी अम्मा साइण उथी इमाम हुसैन जी कुआर बीबी साइण उथी खेमे मजा नींद मजा उथी ऐं रोअण लॻी आहे इमाम हुसैन पुछो त बीवी छो पई रोई चईंसि मूं हिकिड़ो ख्वाब ॾिठो आहे मैदान करबला में ख्वाब में थी ॾिसां त हिकिड़ी औरत आहे नकाब ढकियल अथसि चेहरो पाक नकाब में ढकियल आहे ऐं करबला जे मैदान खे बुहारियूं थिए जेॾी महिल मां करीब वियुसि मूं अर्ज़ कयो अमड़ तूं केरु आहीं पर्दे वारी अम्मा नकाब अथां चेहरे तां नकाब हटाए ॿुधाए तूं केरु आहीं हिन करबला जे रेगिस्तान खे छो थी बुहारी पई चवण लॻी बीबी सुञाणी नथी मां हुसैन जी अम्मा नबी करीम जी न्याणी अलीअ जी राणी हसनैन जी अम्मा फातिमत ज़हरा सुभाणे हिन मैदान में मुंहिंजा बच्चा शहीद थिया मैदान करबला में सुभाणे मुंहिंजो अली असगर गुलाब जो कुलड़ो शहीद थींदो मुंहिंजो अली अकबर शहीद थींदो मुंहिंजो कासिम कुर्बान थींदो मुंहिंजे जिगर जो टुकड़ो हुसैन हिन मैदान करबला में शहीद थींदो आओ करबला जा आंगण सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैहि या हज़रत सैयदना इमाम हुसैन पंहिंजे बचड़े ज़ैनुल आबिदीन खे सब्र जी तलकीन कई ऐं पंहिंजी घर दयाणी खे सब्र जी तलकीन कई तेसी सैयदा ज़ैनब पेश थी अर्ज़ करे थी अता साईं ही जुदाई जी ॻाल्हि कहिड़ी था करियो विछोड़े जी ॻाल्हि कीअं था कयो साईं फरमाइनि था ओ ज़ैनब हैदर करार जी न्याणी आहे तुंहिंजे जिस्म में खातून जन्नत जो अलीअ जो खून ओ बहादुर अबे जी बहादुर न्याणी सुभाणे जेको थियणो आहे सो थियणो आहे रब जो फैसलो आहे असां रब जे रज़ा ते राज़ी रहण वारा आहियूं ओ ज़ैनब तोखे नसीहत कयां मुंहिंजे शहादत खां पोइ वार न खोल जाए पंहिंजे जिस्म खे न पिट जाए ओ मुंहिंजी भेण ज़ैनब जाहिलियत वारियूं रड़ियूं ताहूं न कजाए ओ अती सब्र कजाए जेको सब्र असांखे बाबे अली सेखारियो जेको सब्र अम्मा खातून जन्नत सेखारियो जेको सब्र नाने मोहम्मद करीम सेखारियो असां बच्चन खे उहो सब्र मैदान करबला में ॾेखारियो मुंहिंजा दोस्तो हज़रत इमाम हुसैन पंहिंजे अहले बैतन खे
बुढ़िया फरमाइंदा पुत्र अली अकबर बांग ते चल तो मां हुसैन नमाज पढ़ाया नाने मोहम्मद करीम जो बांगो बिलाल हुंदो हो मिठड़ो आवाज हुंदो से अली अकबर तुझो आवाज में मिठो आ तू दे हुसैन जो बिलाल तू जेरी मल हजरत अली अकबर बांग छैया मुझे सोने हुसैन करबला की धरती ते जमायत करे फजर की नमाज पढ़ाई ओ सुन्नी ओ शिया ओ मुस्तफा करीम दे आल पे तंदा हुकदार सोने हुसैन जो किरदार निहार इमाम हुसैन शियन जो नाए इमाम हुसैन सुन्नर जो नाए इमाम हुसैन सपनी जो इमाम खुदा जो कसम इमाम हुसैन कायनात वारन इमाम इंसान जात जो इमाम पंचन परावन के मंजन वारन न मंजन वारन के इमाम हुसैन तरसे कुरान दैयो तरसे शरीयत दैयो अल्लाह के दीन ते हलन दी बात से कारो सोने हुसैन फजर जी नमाज जमायत करे पढ़ाई यजीदी लश्कर भी बिठो हुसैनी जमात भी बिठो क़यामत ताईं अचण वारी उम्मत जे लाइ शहादत छॾियो त हुसैन नमाज जमायत साण पढ़ंदो हुसैनी सदाई नमाज न पढ़े नमाज छॾींदो हो यजीद जॾहिं नशो कंदो हो न त पोइ ॿ टे नमाज़ूं नशे में हली वेंदियूं हुअसि वरी कॾहिं नशे में नमाज पढ़ाइण ईंदो हो न यजीद त 4 रकातुनि वारी नमाज 2 रकातूं पढ़ी सलाम भराए हलियो वेंदो ख़बर न पवंदी हुअसि 2 पढ़ियुमि या 4 पढ़ियुमि अड़े नशो करे त यजीद करे जे नमाज छॾे त यजीद छॾे ज़िना करे चोरी करे नशो करे हक़ बराबरि खाए ग़रीबनि सां ज़ुल्म करे त यजीद करे पर जे नमाज पढ़े त हुसैन पढ़े कुरान पढ़े त हुसैन पढ़े कुरान के सीने सां लाए हले त हुसैन हले जेकॾहिं सिर नेज़े ते हुजे ज़ुबान ते कुरान जी तिलावत करे त मुंहिंजो सोनो हुसैन मोरे वारा ॿियो त ख़बर सदाए हुसैनी रस्तो शिवरी इब्न साद वारो रस्तो इब्न ज़ियाद वारो कम करे यजीद वारा सदाए हुसैन जो हुबदार ये तो थी न तो सके तासिल हबीब व तुज़हिर हुब्बहु हाज़ा लअमरी फिल बियान बदीउ लौ कान हुब्बुका सादिक़ल लअतातहु फ़इन्नल मुहिब्ब लिमन युहिब्बु मुतीउ सदाई तो तुम हुसैन जो हुबदार आया कम वरी यजीद वारा तो करी तुझी दावा अजीब आ तुझी दावा ते हैफ आ जेकॾहिं तू सच्चो अहल बैतन जो हुबदार आही न त पोइ इहे दर्जे इमाम हुसैन करे ॾेखारे उन ॻाल्हि ते अमल कर जेको इमाम हुसैन करबला में सेखारे जेॾीमहिल मुंहिंजो सुहिणे हुसैन जे निगाहुनि जे साम्हूं बचड़ा शहीद थींदा विया भाइटिया भाणज यके बाद दीगरे अली अकबर आयो बाबा साईं इजाज़त ॾियो त आउं बि पंहिंजो सिर वठी नाने जे दीन तां क़ुर्बान इमाम हुसैन फरमायो त पुत्र तूं मुंहिंजो जिगर जो टुकड़ो हुई मुंहिंजे अखियुनि जो ठार हुई ऐं हज़रत अली अकबर जी शबीह ऐं सूरत मिठे मोहम्मद करीम जी सूरत सां जेॾीमहिल ईअं पटको पाए अली अकबर हवेली खां मां निकिरंदो हो त मदीने जा माण्हू सम्झंदा त मिठो मोहम्मद पाण सूरत में शबीह मोहम्मदी सूरत हुई ऐं मिठड़ो आवाज़ हुयो अर्ज़ की बाबा साईं इजाज़त ॾियो त मां पंहिंजो सिर वञी क़ुर्बान कयां
इमाम हुसैन फरमायो त बच्चा ये भी थींदो आहे त पीउ पंहिंजे पुट खे मरण जे लाइ मौत जे लाइ छॾे। अर्ज़ की बाबा साईं क़यामत जे ॾियारे में मां बि पंहिंजे नाने नबी साईं जे ख़िदमत में अर्ज़ कंदुसि त नाना साईं तुंहिंजे दीन जे लाइ मां बि पंहिंजो सिर क़ुर्बान करियां। जॾहिं इसरार वधियो घणो अली अकबर अर्ज़ गुज़ारी कई पाण पंहिंजे बच्चे खे पंहिंजे हथनि सां पग ॿधायो, तलवार सींगारियूं, ढाल ॿधूं, घोड़े ते चाढ़े अली अकबर खे रवानो कयूं। जेॾीमहिल हीअं अली अकबर वञे पियो त इमाम हुसैन ॾिसे पियो। औलाद वारो पंहिंजे हाल ते हथ रखो त बच्चा केॾा मिठा थियनि। जेॾीमहिल इमाम अली अकबर मैदान में वियो, 3 ॾींहंनि जो बुखारो उजारो अली अकबर, पर जीअं मैदान में आयो ख़ुदा ॼाणे सीरत निगार लिखनि था त जे पासे अली अकबर वञे पियो यज़ीदनि जूं कतारूं किराईंदो पियो। जीअं बिजली चिमकंदी आहे न, केॾी महिल मेमना ते, केॾी महिल मैसरा ते, केॾी महिल साॼे जे कतारुनि ते हमिलो पियो करे, केॾी महिल खाॿे जे कतारुनि ते हमिलो पियो करे। बसि ख़बर ईअं पई पवे खिण जे चमके वांगुरु अली अकबर जिथे पहुचे पियो यज़ीदनि जूं रहियूं निकिरी पियूं वञनि। चवनि पिया हाय अलीअ जो बच्चो अची वियो, हुसैन जो शेर। दुश्मन भी चवनि पिया त वाह अली अकबर तुंहिंजी शुजाअत, वाह अली अकबर तुंहिंजी पहलवानी, तुंहिंजी बहादुरी। मैदान में निकिरी हज़रत इमाम अली अकबर जो हल मिन मुबारिज़, आहे को मूंसां मुहाॾो अटकाए, आहे को मुंहिंजे मुक़ाबले में अचे। छक्को हणी विया त हिकिड़ो बि कुफर जो यज़ीदनि जो हिकिड़ो बि बहादुर ईअं उथी न चई त मां अली अकबर जो न मुक़ाबिलो कंदुसि। शेर जो बच्चो शेर आहे। मुंहिंजा दोस्तो जे पासे वियो यज़ीदनि खे ईअं कटींदो वियो जीअं कचरू मूरियूं कटबियूं आहिनि छुरे सां, ईअं यज़ीदनि जा सिर लाहींदो वियो। वाह अली अकबर तुंहिंजी बहादुरी। ऐं केतिरा कलाक लॻी विया जंग कंदे कंदे, ऐं उञ लॻसि, 3 ॾींहंनि जो बुखार हो, उञारो। हिकिड़ी उञ वरी जेॾीमहिल माण्हू तलवार हलाए भॼ डुक करे उनमें वधीक उञ महसूस थींदी आहे। पाण पंहिंजो घोड़ो पाक खेमे में मोटाई, ऐं बाबा साईं उञ ॾाढो बेहाल कयो आहे। जे हिकिड़ो ढुक पाणी जो मिली वञे, चपड़ा सावा कया, खुश्क मिली आली कया, थोरो पाणी मिली वञे त मां वरी नए सिर यज़ीदनि ते मौत बणिजी कड़का। हज़रत इमाम हुसैन फरमायो बच्चा मूं वटि ॿियो त पाणी कोन्हे, पर हीअ मुंहिंजी खुश्क ज़ुबान आहे। हिकिड़ो अहिड़ो वक़्तु हो जो मदीने वारे साईं पंहिंजी ज़ुबान मूंखे चूसाई हुई। अली अकबर ओ बचड़ा अचो अॼु अबे पंहिंजी ज़ुबान तोखे चूसाए, मन तोखे तस्कीन मिली वञे। हज़रत इमाम हुसैन पंहिंजी पाक ज़ुबान अली अकबर जे वात में विधी। अली अकबर चचे बाबा साईं हाणे मूंखे तस्कीन मिली वई, इजाज़त ॾियो त वरी वञी मैं पाण मल्हाया। मुंहिंजा दोस्तो हज़रत अली अकबर वरी मैदान में आया। जंग कंदे कंदे काफ़िरनि जे मथां, उन यज़ीदी लश्कर जे मथां, उन मुनाफ़िक़नि जे मथां कहर इलाही बणिजी कड़किया। सवे यज़ीदनि जा
बाहूं वठजी वियो कन जूं टंगूं वठजी वियो कन जा सिर थड़न कंधार थी विया होॾो शिमर परी त रड़ गई हिकिड़ो अली अकबर सॼे लश्कर खे परेशान करे छॾियो अथई हाणे गॾिजी हमलो कयो चौधारी हमलो कयो हिकिड़ो अली अकबर मैदान में आ ऐं चौधारी यज़ीदी कुत्ता फिरी विया यज़ीदी चौधारी तीरनि तलवारनि नेज़नि जा वस्कार शुरू करे ॾिना अली अकबर बहादुरी सां लड़ंदो रहियो हैदरी जोहर ॾेखारींदो रहियो तव्हांजो सॼो जिस्म जेॾीमहिल ज़ख़्मी थी वियो आहे घोड़े तां हेठि आयो जेॾीमहिल अली अकबर घोड़े खां हेठि आयो आहे रड़ कई अदरिकनी या अबतार बाबा साईं पहुच जाए बाबा अली अकबर वञण वारो अदरिकनी या अबतार बाबा पहुच जाए जेॾीमहिल खेमे में इमाम हुसैन बचड़े जी दाह ॿुधी तकड़ो आया करबला जे धरती ते रेती जे अंदर जिस्म अली अकबर जो मिट्टीअ में खून में अली अकबर जो सिर ज़मीन तां खणी पंहिंजी गोद में विधो पंहिंजी झोली में रखियो ऐं अली अकबर जूं नज़रूं बाबे जे पाक चेहरे ते अपे जूं नज़रूं बच्चे जे चेहरे ते नज़र नज़र सां मिली थी बाबा हाणे अलविदा जेॾीमहिल हज़रत अली अकबर शहादत जो प्यालो पीतो आहे हज़रत इमाम हुसैन जवान बच्चे जे जिस्म पाक खे खणी खेमनि ॾे अचण लॻो 52 साल उमिरि हुई सैयदना इमाम हुसैन दाढ़ी जा कुझु वार सफ़ेद हुया बाक़ी कारा हुया पर जेॾीमहिल जवान बच्चे जो लाश खणी खेमनि ॾे मोटियो आहे त सुवारी सफ़ेद थी फरमाया रज़ीना बिक़ज़ा बिल्लाह असीं पंहिंजे रब जी रज़ा ते राज़ी आहियूं जंहिंमें रब जी रज़ा है ही अली अकबर भी कुर्बान आहे अली अकबर असगर भी कुर्बान आहे कासिम भी कुर्बान आहे पर मूं हुसैन जी जिंद जान भी अल्लाह जे दीन तां मिठा जेॾीमहिल हज़रत सैयदना इमाम हुसैन जे पंहिंजी शहादत जो मगरो अचे थो शिमर सीने ते चढ़ी रहे थो फरमाईंदा शिमर मुंहिंजे सीने तां हट मां हुसैन निमाज़ पढ़ण अहिड़े वक़्त में मुंहिंजे आका हुसैन निमाज़ न छॾी अल्लाह जो क़ुरान न छॾियो ओॾीमहिल सोणे हुसैन जे ज़ुबान ते हिकिड़ी आयत हुई विर्त हुयो हीअं पिया चवनि त इन्न वलियल्लाहु الذي नज़्ज़ल الकिताब वहुव यतवल्ला الसालिहीन मुंहिंजो वारिस मुंहिंजो अल्लाह हुआ जेको जे क़ुरान नाज़िल कयो आहे उहो रब मुंहिंजो वारिस आहे उहो ई सालिहनि जो मददगार ज़ुबान ते क़ुरान आहे ऐं सिर सजदे में आहे दुनिया वारनि खे सबक़ पासे कारनि पिया त हुसैन जो किरदार ही आहे हुसैन निमाज़ सां हुसैन क़ुरान जेकॾहिं तोखे नबी जे घराणे सां मुहबत आहे नबी जे आल बैतनि सां उल्फत आहे त पोइ तोखे क़ुरान पढ़णो पवंदो निमाज़ पढ़णी पवंदी मस्जिद जो रुख़ रखणो पवंदो अल्लाह जो ज़िक्र करणो पवंदो न त हुसैनी न सदाए आल बैतनि जो मौला ई न सदाए मौला ई उहो आहे जेको मौला अली जे रस्ते तरीक़े ते हलंदो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
हिकिड़ो सुवाल को पुछां त इहे माण्हू जेके मैदान करबला में जंगी आ कारगुज़ारी नबी जे बचन सां कई सदायो त इन्हनि में पाण खे मुस्लमान कई न इहे त मुस्लमानी जा दावेदार हुया न इहे पाण खे खत लिखण वारा इहे ई हुया हुबदार सदाइण वारा इहे ई हुया जेॾीमहिल इमाम हुसैन आख़िरी खुतबो करबला जे मैदान में ॾिनो आहे न ये पीठा हुया अॻियों नाला वठी सॼियूं ओ फलाना तव्हां आयो जो मूंखे ख़त लिखी था घुरायो कोई मौजूद हुया गर्दन झुकाई बीठा कंध मथे न पिया करे सघनि इहे हुकदार सदाइनि पिया पाण खे अहल बैत जा मुहबतदार चवाइनि पिया वरी तलवारूं बि उन्हनि हलायूं मिठा मदीने वारे साईं तॾहिं फरमायो त भली कलमो पढ़े भली निमाज़ूं पढ़े भली पाण खे मोमिन मुस्लमान मौलाई समझंदो हुजे पर जे मुंहिंजे अहल बैतनि सां बुग़्ज़ अथसि क़यामत जे ॾियारे यहूदियुनि सां उतारियो वेंदो तव्हां ॻाल्हि सम्झी या न सम्झी पुट अॼु फितना पखड़दा था वञनि मदीने वारे साईं फरमायो त मुंहिंजी उम्मत ते अहिड़ो वक़्तु ईंदो फितना ईअं पखड़बा जीअं कारी राति छाईंदी वेंदी आहे पुट जेॾीमहिल कारी राति छाईंदी आहे न तव्हां ॾिसो ओॾीमहिल ऊंदे में काशे नज़र न ईंदी आहे अॻियों माण्हू कंहिं वञी थंभे सां टकराए पोइ भित सां मुंहुं पूछ लॻंदो केॾी महिल खॾे में किरी पवंदो अॼु नांग भला बिछू अची वियो ख़बर न पवंदी आहे साईं फरमाईंदा अहिड़ो दौर मुंहिंजी उम्मत ते ईंदो ऊंदाहियूं छाईंदी वेंदियूं ऊंदाह में माण्हू खे कुझु नज़र न ईंदो आहे हे उहो दौर अची वियो आहे अखियूं खोलियो मुस्लमानो सुजाॻ थियो हक़ जा दावेदार चवण वारा खोड़ आहिनि पर निशानी पथरी आहे क़ुरान ते अमल शरीयत ते अमल सुन्नत ते अमल सोने नबी जे बचन सां सच्ची मोहब्बत अजीज ॿुधाए मदीने वाले साईं फरमायो फरो अन्न रजुलन सफन ऐ मिन सफन वहुवा सफुल कदमैन बैन रुकन वल मकाम फसल्ला व साम हिकिड़ो माण्हू बैतुल्ला शरीफ जो जेको रुकन आहे खजरे अस्वद ऐं जिते मकाम इब्राहिम आहे इन जे विच में जेका ज़मीन आहे न दुनिया जी भली ज़मीन आहे इबादत करण जे लाइ भले में भली ज़मीन बैतुल्ला शरीफ जो आकुर काबतुल्ला जो सहन हजरे अस्वद ऐं मकाम इब्राहिम जे विच में भले में भली जाइ इते हिकिड़ो सजदो ॾींहुं मोरे जा लख सजदा इन सजदे जे बराबर न अथसि हिते लख नफ़ल पढ़ी हिते हिकिड़ो नफ़ल पढ़ी त इन नफ़ल जो अजर मथे सुभान अल्लाह हिते लख रोज़ा रखी न मोरे में दादू में लख रोज़ा रखी पर इन रुकन जे साम्हूं हिकिड़ो रोज़ो इफ्तार करी हितां जे लख रोज़नि खां वधीक जो हिते लख रुपया ख़ैरात करी पर इते वञी हिकिड़ो रुपयो ख़ैरात करी इन रुपये जो अजर अञा मथे आहे मदीने वाले साईं जो फरमाए त इन रुकन ऐं मकाम जे विच में भी को इबादत करे इबादत हिकिड़ो ॾींहुं न ॿ ॾींहं न 4 ॾींहं न साल न 5 साल न पर पूरी उमिरि 60 साल 70 साल 80 साल भली 100 साल जमार पूरी ज़िंदगी हजरे अस्वद ऐं मकाम इब्राहिम जे विच में भी पूरी ज़िंदगी इबादत करे पर सुम्म लकी अल्लाह वहुव युबग़िदु आल बैत मुहम्मदिन दख़ल अन्नार साईं फरमाईंदा इन हाल में वो जो मुझे बच्चन सां बुग़्ज़ अथसि मुझे आल बैतन सां अदावत अथसि मरी वियो भली सॼी ज़िंदगी रुकन ऐं मकाम जे विच में इबादत कयई इन इबादत जे बावजूद मरंदो त सिधो जहन्नम जी बाहि पुटे या ॻाल्हि सम्झी या न सम्झी पूरी जिंदगी इबादत की पर नबी जे बच्चन सां बुग़्ज़ हुआ त बग़ैर पुछाणे जे वेंदो जहन्नम में पर
बदलो आ गुनहगार आ नबी जे बच्चन सा मोहब्बत तस नबी जे घराने सा प्यार तस अल मन अहब क़यामत में उन्हें सा उतले जैसा तुझी मोहब्बत हो जेकॾहिं तुंहिंजी करबला जे शहीदनि सां मोहब्बत आहे जेकॾहिं तुंहिंजी इमाम अली असगर सां मोहब्बत आहे इमाम अली अकबर सां मोहब्बत आहे हज़रत इमाम कासिम सां मोहब्बत आहे जेकॾहिं तुंहिंजी मोहब्बत नबी जे बचन सां आहे क़यामत जे ॾियारे तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी आहे उन्हनि सां गॾु तोखे जन्नत में मुझा सोना हबीब हवेली पाक में है साईं जन उठिया त इमाम हसन भी उठियो इमाम हुसैन भी उठियो इमाम हसन चयो नाना साईं पानी पियारो इमाम हुसैन भी चयो नाना साईं पानी पियारो हुजूर जन उठिया प्यालो भरियो अवल इमाम हसन के पियारो इमाम हुसैन के त खातून अतर सैयदा फातिमा अर्ज कयो या रसूल अल्लाह शायद तवा के मुझे नंढड़े हुसैन का हसन वधीक प्यारो आ अवल उन्हें के प्यारो पान फरमायो त फातिमा मुखे बनी मिठा है बनी प्यारा है पर उन्यर हुन जी हुई अवल पानी हसन घुरियो होतने अवल उन्हें के प्यारो सुभान अल्लाह हो मौला अली सुतल हुयो साईं फरमायो त ए फातिमा जने क़यामत जो ॾियारो थींदो जीअं हिकिड़ी छत जे हेठां मां नबी आहियां तू फातिमा हसन हुसैन अली व हाज़र राकिब ही जेको सुतल आहे असां पंज ॼणा जीअं असां हिकिड़े घर में गॾु आहियूं तीअं जन्नत में बि असां ईअं हिकिड़े घर में पंज ॼणा गॾु मौला अली अर्ज कयो या रसूल अल्लाह जे असां पंज ॼणा असां पंज तन हिकिड़े घर में हूंदासीं फरमो हिब्बूना पोइ असांजा हुबदार किथे हूंदा वाह मौला तुंहिंजे कदमनि तां कुर्बान वञा सोना अली तुंहिंजे साल तां सदके वञा सुभान अल्लाह मौला अली तो अर्ज करे या रसूल अल्लाह असां पंज ई त हूंदासीं जन्नत में हिकिड़ी जाइ ते गॾु फमुहिब्बूना असांजा हुबदार काॾे वेंदा मोहब्बतदार काॾे वेंदा त हज़रत हबीब करीम फरमायो त अली फमुहिब्बूना मिन वराइना असांजा हुबदार असांजे चौधारी उन ई जन्नत में हूंदा जिते असां हूंदा खरी है न खरी इंशाअल्लाह हे जेको हेड़ी निकरण गर्मी में तू रही नबी जे बचन जो शान ॿुधण वेठो ही न इहा तुंहिंजी मोहब्बत तो कंदे हारियो आहे ख़ुदा जाने इन मोहब्बत जो सिलो मिलंदी जो क़यामत जे ॾियारे मदीने वारे साईं सां गॾु हुज़ूर जे पाड़े में बकवारो भलारो जंहिंजो पंज तन सां प्यारो आहे रहमतूं बरकतूं सभु उन्हीअ ले ॿेड़ो उनजो सदा पार आहे सुभान अल्लाह इंशाअल्लाह क़यामत जो ॾियारो थींदो हीअ मोरे जे आशिक़ान रसूल जी जमायत हूंदी ऐं जमायत जो सरवाण सुहिणो साईं नाले मिठो ऐं साईं मौलाना गुल मोहम्मद साईं हूंदा अल्लाह खेनि सिहत सलामत ॾे अल्लाह ताला संदन सायो सुञण ते ता देर क़ाइम दाइम रखे ऐं उन्हनि जा वालिद गिरामी जन ताज मस्जिद खे ताज पहिरायो सुभान अल्लाह ही ताज मस्जिद न है सुञण जो ताज आहे साईं मज़ार वारनि जे मज़ार ते लख रहमतूं हुजनि ख़ुदा जाने इहे उन्हनि जूं महिनतूं आहिनि काविशूं आहिनि ही मेला मुहम्मदी मतल आहिनि अल्लाह कंदो क़यामत ताईं मतल
साईं गुल मोहम्मद जा बचड़ा पे अल्लाह से खुश करे ना आलिम सालिह जेड़ा सूरत जा सोहना तेरा सीरत जा सोहना अल्लाह उनके इखलाक में सुठा दिस प्यारा बिना है अल्लाह कदो तही देखो मोहम्मदी मेलो कायम रहंदो दायम रहंदो आशिका चे हिते पगर सुकाई सुभान अल्लाह बेटा असा खुश नसीब आयूं जो असांखे नबी जे घराने सां भी मोहब्बत आ त नबी जे असहाब सां साईं फरमाइनि था जेकॾहिं को माण्हू सालिह अमल करे चङा अमल करे एतिरा अमल करे जो हिकिड़े माण्हू वटि 70 नबीअनि जेतिरा अमल गॾु थी वञनि केतिरा 70 नबीअनि जेतिरा अमल गॾु थी वञनि पर उनजे दिलि में अहुर जे दाणे जेतिरो अबू बकर सां बुग़्ज़ आहे जन्नत में बीतो त न पर जन्नत जी ख़ुशबू बि नसीब न थी हेतिरियूं हदीसूं ॿुधायूं मां अहल बैतनि जे मोहबत जूं त सभई गुरियूं ख़ुशि थियूं त उन्हनि खे बि त मोहबत आहे न हीअ हदीस ॿुध साईं फरमाइनि था भली इबादतूं करे 70 नबीअनि जेतिरा अमल आणे पर जे अबू बकर सां रती जेतिरो केतिरो रती जेतिरो बुग़्ज़ अथसि न जन्नत में वेंदो त न पर जन्नत जी ख़ुशबू बि कोन थींदी जन्नत जी ख़ुशबू 500 सालनि जे पंध ते महसूस थींदी इहो माण्हू जन्नत खां 500 सालनि जो पंध परे हूंदो जंहिंजो अबू बकर सां बुग़्ज़ आहे जंहिंजो उमर सोणे सां बुग़्ज़ आहे जंहिंजो उस्मान ज़िन्नुरैन सां बुग़्ज़ आहे इहो जन्नत जी ख़ुशबू बि न सुंघंदो अल्लाह जो शुक्र आहे असांखे नबी जे बचनि सां बि प्यार आहे नबी जे घराणे सां बि प्यार नबी जे असहाबनि सां बि प्यार अल्लाह इन्हें मोहब्बत में जियारींदो इन्हें मोहब्बत में मौत नसीब फरमाइंदो